KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। KTV वेब न्यूज़ सां गॾु मां आहियां सुधीर अमन खखराणी। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। सिंध असेंबलीअ जे मेंबर GDA MP शहरयार खान महर प्रेस क्लब गढ़ी यासीन में साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि मईशत तबाह थी वई आहे। पाकिस्तान जे लाइ इमरान खान ऐं PDM क़यादत खे गॾिजी वेही कमु करणु घुर्जे। सिंध हुकूमत मां केर बि चङाईअ जी उमेद न रखे, ख़ासि करे जेसीं ताईं मुराद अली शाह सिंध जो वॾो वज़ीर आहे। सिंध जा स्कूल ऐं अस्पतालूं तबाह लॻियूं पियूं आहिनि। तमामु वॾी बजट हुअण बावजूदि सिंध सूबो पुठिते पियल आहे। बोर्ड जहिड़ी हालतुनि में फंड हड़प कया विया। सिंध में 14 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी हुकूमत आहे। अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॾिसो, पॉलिटिकल सिनारियो आहे, उन में असांजी सियासत जी पॉलिसी इमरान ख़ान जी सियासत वांगुरु सख़्तु मिज़ाज न आहे। असां इन ख़्याल जा माण्हू आहियूं त सियासत में फ्लैक्सिबिलिटी हुजणु घुरिजे, टॉक्स लाइ डोर्स ओपन हुजणु घुरिजनि। इन में को शक न आहे। असांजी पीपल्स पार्टीअ सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि, PTI सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि, JUI सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। इहो न त की जॉइनिंग जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, पर हिकिड़ियूं अलायंसिस जूं ॻाल्हाइणु ॿोलाइणु सियासी तरीक़ेकार असां उहो ज़रूरु इख़्तियार कयो आहे। ज़ाती तालुक़ असांजो सभिनी सां आहे, कंहिंसां को अहिड़ो इख़्तिलाफ़ न आहे। सियासी इख़्तिलाफ़ात ज़रूरु आहिनि। टॉक्स जो मथां को अहिड़ो नतीजो निकिरे कि पॉलिटिकल पार्टीअ सां अलाइनमेंट थिए, कोलिशन थिए, का जॉइनिंग थिए, इहे सभु ॻाल्हियूं मुमकिन थी थियूं सघनि। पोयनि 5-8 सालनि में ज़िले में सियासी हमाहंगीअ जे सियासी इख़्तिलाफ़नि जे करे नुक़सानु घणो थियो आहे। तरक़ीअ जा कम नज़रअंदाज़ थिया आहिनि। लोकल एजुकेशन, हॉस्पिटल्स, जेके बेसिक एम्यूनिटीज़ आहिनि, उहे शिकारपुर ज़िले में ॾाढियूं अफेक्ट थियूं आहिनि। त जमहूरी हुकूमत जेका असां वटि अचे थी, उहा अचण सां लोकल गवर्नमेंट निज़ाम खे कमज़ोर थी करे। तव्हां बाक़ी सिंध में जिते इलेक्शन न थियो आहे, उनजो टेन्योर अलॻि जो, हिननि खे पंहिंजो हलफ़ खणाए, हिननि खे पंहिंजो ऑफिस संभालण जो। हिन जो टेन्योर अगरि घटि थी थो सघे त पंहिंजो टेन्योर पूरो छो नथा करे सघनि। हाणे उन्हनि जा 6-7 महीना ऑलरेडी ज़ाया थी चुका आहिनि, त उन्हनि खे हलफ़ खणायो, उहो अची वेहनि, पंहिंजो किरदारु अदा कनि। चूंडियल नुमाइंदा पहिरियों शिक हूंदी आहे, उहा लोकल गवर्नमेंट हूंदी आहे। तव्हां जॾहिं उनखे ई सर्वाइव न थियणु ॾींदव त तव्हां मुल्क में सूबे में कहिड़ी जमहूरियत खे फ़रोग़ ॾींदव। अलाए छो असांजो सिंधी माण्हू अञा सुजाॻ नथो थिए, अञा इन सोच सां आहे त शायदि इन ई हुकूमत खां कुझु हासिलु थींदो। ज़ाती मफ़ाद माण्हुनि जा ज़रूरु हासिलु थिया आहिनि, पर असांजो सूबो जेतिरो हिननि 14 सालनि में पोइते धिकिजी वियो आहे, इन जो मिसाल असांखे पाकिस्तान जी हिस्ट्रीअ में नथो। मईशत ओवरऑल ईअं अफेक्ट थी आहे। गवर्नमेंट जी कुझु ग़लति पॉलिसीज़, ॿियो जेको हिन वक़्तु ख़ासि करे पोयनि 10 महीननि खां मुल्क जो जेको सियासी माहौल लॻो पियो आहे, ख़ासि करे पंजाब में, पंजाब असांजो वॾो सूबो आहे, उते जेको असां पॉलिटिकल सिनारियो खे जेतिरो हेठि किरायो आहे, असां सियासतदाननि पाण खे हेठि किरायो आहे, उनजा ॾाढा ग़लति इम्पैक्ट्स थिया आहिनि। थोरी फ्लैक्सिबिलिटी हुजणु घुरिजे हिन वक़्तु हुकूमतनि में। असां त इहो ई चाहींदासीं त इमरान ख़ान, PDM वेहनि, ॻाल्हाइनि। अगरि उन में इस्टेब्लिशमेंट जो को रोल अदा थी सघे त ज़रूरु रोल अदा करे। मुल्क जी पॉज़िटिविटीअ लाइ, बहितरीअ लाइ कोई बि इदारो अगरि को रोल अदा करे त उनखे वेलकम कयो वञणु घुरिजे। हिन वक़्तु ज़रूरत इहा आहे त हे गॾिजी वेही ॻाल्हाइनि। वधीक अगरि अहिड़े क़िस्म जो पुरजोश क़िस्म जो कमु कयो वियो त मां सम्झां थो मुल्क खे अञा नुक़सानु थी। त हीअ मौजूदा सिंध हुकूमत मां कोई का चङाईअ जी उमेद न रखे, ख़ासि करे जेसि ताईं मुराद अली शाह चीफ मिनिस्टर आहे तव्हांजो, ऐं इहा ई क़यादत आहे। शिकारपुर अगरि पंहिंजे ज़िले खे ई खणूं था त केतिरा दफ़ा इहो असेंबलीअ में इन ते ॻाल्हि थी आहे, ऐं चीफ मिनिस्टर उथी जवाबु ॾिनो आहे त असांखे सभु ॼाण आहे, असां हिन खे जल्द दुरुस्त था कयूं। उन खां पहिरियों 7 पुलिस वारा शिकारपुर में शहीद चुका, पर होम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर खे का गणती न हुई त अची को विज़िट करे, को उन ते एक्शन थिए। उहो एक्शन न थियो आहे हिन महिल, न उहे माण्हू अरेस्ट था कया वञनि। उहो तो पुलिस वारनि खे मारे, चूंडे ॻाल्हाए ॻोल्हे मारियो थो वञे। शिकारपुर में हेॾो वॾो वाक़ियो थियो, शाह साहब SHO हुयो, जंहिंजे वालिद साहब खे चोर अची विच शहर में क़तल करे विया, उनजो को अञा ताईं अज़ालो न थियो। त गवर्नमेंट जी विल न आहे। चीफ मिनिस्टर तव्हांजो, होम मिनिस्टर, क़यादत बिलावल भुट्टो साहब, उनखे त शायदि ख़बर ई न आहे त सूबे में थिए छा थो। फॉरेन मिनिस्टर आहे, उनखे न फॉरेन पॉलिसीअ जी ख़बर आहे, न उनखे इहो ख़बर आहे त मुंहिंजे सूबे में छा थो थिए।
उहो जेका तकरीर थो करे उनखे जेको रिटन स्क्रिप्ट थो मिले अची ॻाल्हाए हलियो थो वञे। चीफ मिनिस्टर साहब, होम मिनिस्टर, सिंध हुकूमत जी नियत ई नाहे त हिन सूबे में को लॉ एंड ऑर्डर कंट्रोल थिए, को मुल्क तरक़ीअ जी तरफ़ वञे, सूबो तरक़ी करे, को सिंधी माण्हू ख़ुशहाल थिए करे, चोरनि धाड़ेलनि जे थ्रू कंट्रोल करे, प्रेशराइज़ करे पंहिंजो वोट बैंक स्ट्रॉन्ग कंदा हलूं ऐं माण्हू सिंध जा ईअं ई सफ़र कंदा रहूं। हालत स्कूल जी अॼु बि उहा ई हालत आहे, का बहितरी न आई आहे, बल्कि अञा ख़राबु थियो। पंहिंजूं लोकल हॉस्पिटल्स खणो, उहे बि कंहिं बहितरीअ जी तरफ़ न, अञा ख़राबु थियो। अगरि तव्हां बजट कढो त 2022 जो हिननि ॿिनि महकमनि जो बजट, एजुकेशन ऐं हेल्थ जो, सिंध जो 40% बजट जो हिसो हुन में आहे। 1700 अरब रुपया सिंध जो बजट हुयो, जंहिंमें हुनजो 40% हिननि ॿिनि डिपार्टमेंट्स में रखियो। जेको असां इहो नारो हणंदा हूंदा असां वटि रिसोर्सिस न आहिनि, आमदनियूं न आहिनि, इहो सभु हिकिड़ो कूड़ आहे। इहो सिंधी माण्हूअ खे बेवकूफ़ ठाहिण लाइ इहा ॻाल्हि कई वेंदी आहे। असां वटि सभु रिसोर्सिस मौजूदु आहिनि, पर हिन हुकूमत जी नियत न आहे। बोर्ड हुजे, बोर्ड जहिड़ी शइ खे बि हीअ हुकूमत ईअं करे खणंदी आहे त इहो शायदि असांजी लॉटरी निकिरी पई आहे। माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे मुसीबत में ॾेखारणु, उन्हनि खे अञा बुराई हाल बदहाल ॾेखारे, इंटरनेशनल इदारनि खां ख़बरुनि जी दुनिया।